तो अब्दुल मुत्तलिब पांजे प्यारे बचड़े तफसील में न थो वञा पांजे प्यारे बचड़े सुहणे हज़रत अब्दुल्लाह के शादी जे ला वठी वञी रहियो आ रिश्ते जे ला वठी वञी रहियो आ जेॾी महिल रस्ते में सवे हसीन ॾिसन थियो सब कंहिंजी तमन्ना हिक अमीर औरत आ दौलतमंद औरत आ हज़रत अब्दुल मुत्तलिब ॾे निहारे चवे थी अॼु जे हिन घोट सां मुंहिंजी शादी कराई त जेकी घुरी सो ॼाए उठन जी आफर कई हिक जी न बिन जी न ॾहन जी न वीहन जी न सवन जी मां ॻाल्हि के मुकाया पर मुंहिंजा दोस्त अज़ीज न हज़रत अब्दुल्लाह जे ला आफर न हुई उन जे चेहरे में जेको मुझे मुस्तफ़ा जो नूर चमकी रहियो हो उन नूर के आफर थी रही आ हज़रत अब्दुल्लाह जो उहो नूर जे वजूद में अल्लाह जे ज़ात के मुंतकिल करणो हो उहा का भी ज़ात कान हुई वह मुझे महबूब मुस्तफा जी जल अमड़ बनजण वारी कायनात में अम्मा आमिना सुहणिया अम्मा आमिना सुहणी जे मुकद्दर में अल्लाह जे ज़ात मुझे मुस्तफा करीम जे नूर खे रखियो हज़रत अब्दुल्लाह जी शादी थी कुछ टाइम खां बाद में महीना भी कोन गुजरिया थोड़ो टाइम गुजरियो आ छो त टोटल गालिबन तारीख जे हवाले सां कमो बेश थी सके तो फ़क़त 3 महीना हज़रत अब्दुल्लाह जे शादीअ खे गुजरिया जो पाण मदीने पाक रवाना थी विया उन 3 महीननि खां भी पहिरें मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन औरत ॾे पैगाम मोकिलियो जंहिं समय उठ पे ॾिना त भला जे निकाह जो शौकड़ो अथई त हली आ निकाह जो शौकड़ो अथई त हली आ अॻ में उठ पई ॾी हाणे उठन जी ज़रूरत नाहे बस दिलड़ी ॾे तोसां निकाह कयां निहारे चवे थी अब्दुल मुत्तलिब जो बचड़ो त साॻियो आ पर उन ॾींहुं जेका आसमान मां नूर जी चमक हुई अॼु उहा मौजूद नाहे छा जवाब ॾिनई जवाब ॾे चई अब्दुल्लाह सुहणा अब्दुल मुत्तलिब जो पुट त साॻियो आ मगर तुझे चेहरे में उन ॾींहुं जंहिं नूर जे लाटुन मूंखे मजबूर कयो ऐं तोखे मग़रूर कयो अॼु उहा शइ नाहे हींअर मां मग़रूर हां हींअर मां मग़रूर हां अज़ीज़ा ने मन ग़ालिबन 3 महीननि जो वक़फ़ो आयो आ शादी हज़रत अब्दुल्लाह जी मुझे करीम आका जे अमड़ सां थी आ काफ़िलो आयो आ काॾे हज़रत अब्दुल्लाह वञे थो चओ मदीने थो वञे काॾे थो वञे ॻाल्हाई कोन ॻाल्हाए मुसलमान मदीने तय्यब वेंदो आ केर वेंदो आ हज़रत अब्दुल्लाह वेंदो आ अल्लाह जे कुदरत जो निज़ाम पंहिंजो आ अल्लाह जे कुदरत जो फ़ैसलो पंहिंजो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधो अथई न त दोस्त कोहाए दादला थो मुहब मारा ख़ासन खलीलन खे थो सख़्तियूं सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे पर उन्हीं मंझि बि आहे का उन्हीं ॻाल्हि असरार जी ज़ाहिरी अखड़ियूं कुछ ॾिसंदियूं हन राज़ मालिकन जो कुछ हूंदो आ हज़रत अब्दुल्लाह सुहणो मक्के मां मदीने रवानो थींदो आ अल्लाह जे कुदरत जो फ़ैसलो आ सुहिणो अब्दुल्लाह ॾाढो बुखार ईंदो आ बीमार थींदो आ कहिड़े इलाइक़े में जो उन वक़्तु पंहिंजे साहुरनि जे इलाइक़े में जवाब ॾे कहिड़े इलाइक़े में गाला गाला कहिड़े इलाइक़े में जो पंहिंजे साहुरनि जे इलाइक़े में अज़ीज़ा ने मल उन वक़्तु त कंहिंखे ख़बर कान हुई त ही इलाइक़ो कहिड़ो आ पर जो काइनात जे ख़ालिक़ ऐं मालिक खे ख़बर हुई त हिन इलाइक़े खे मां पंहिंजे महबूब जो मस्कन बनाईंदुसि
दुनिया जो मरकज बनाईंदुसि मुंहिंजा दोस्त अज़ीज हज़रत अब्दुल्लाह के अल्लाह जे ज़ात घुराए वरतो दुनिया के रुख़सत चई करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलिया जॾहिं इहो नियापो कासिद खणी आयो जॾहिं इहा ॻाल्हि मके जे सरज़मीन ते वापसि पहुती टेलीफोनियूं कोन हुयूं मोबाइल कान हुई जो उन महिल राबितो थी वञे टाइम गुज़री वियो ॾींहं लॻी विया जॾहिं कासिद न्यापो आंदो न्यापो कंहिंखे मिलियो जो हज़रत अब्दुल मुतल्लिब खे मिलियो जेको सुहिणे हज़रत अब्दुल्लाह जो बाबो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं घर में ईंदो आहे मुझे मुस्तफ़ा करीम जे अमड़ खे वेठो ॾिसी मथड़े ते हथ रखंदो आहे जरा तवजह कजा मुसलमान जॾहिं मथड़े ते हथ रखंदो आहे त अखिड़ियुनि मां ईअं मींहुं वसंदो आहे जीअं सावण वॾो फुड़ो थी वसंदो आहे मुझे करीम आका जी अम्मा मुझे महबूब मुस्तफ़ा जी जीजल अम्मा अम्मा आमिना कंधड़ो मथे करे निहारे चवंदी आहे बाबा प्यार त सदाई मिलंदो आहे मगर अॼु हिन प्यार जो अंदाज़ कुझु निरालो आहे ओ मुंहिंजा दिलबर बाबा सुहिणा अॼु हिन प्यार जो अंदाज़ निरालो आहे सुहिणे अब्दुल मुतल्लिब जे ज़ुबान मां अल्फाज़ निकिरंदा आहिनि ओ बचिड़ी सब्र अख्तियार कर जॾहिं सब्र अख्तियार कर जो लफ़्ज़ अची वियो समझी वही मुझे आका जी अम्मा त मुझे रब मुझे मथा छांव लाहे छॾिया ओ मुसलमान गौर कर ओ मुसलमान गौर कर जेडी मल अम्मा खे इहा ख़बर पई उन मल अम्मा जे मथा छा गुज़रियो हूंदो उहा महल केॾी अजीब हूंदी सुहिणो अब्दुल मुतल्लिब उन वक़्त बि जीअं अॼु सेवण जो को चाबीदार आहे सुहिणे लाल कलंदर जे दरबार जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं को सज्जादहा या चाबीदार आहे उन वक़्त हज़रत अब्दुल मुतल्लिब काबतुल्लाह जो चाबीदार पंहिंजे सुहिणी प्यारी लाडली नुंहुं खे रोंदो ॾिसी करे सिधो काबे में अचे हेठि कंध करे वेहंदो आहे ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला इन ॾुखो यल जा ॾुख मां कीअं लाहियां कीअं संभालियां आवाज़ ईंदो आहे फिक्र न कर तुंहिंजे बच तुंहिंजे नुंहुं आमिना जे वजूद में अल्लाह जे ज़ात उहो जवान ॾिनो आहे जेको काइनात जे यतीमन जो लजपाल हूंदो काइनात जे गौर कर छाजो काइनात जे यतीमन जो लजपाल हूंदो फिक्र न कर अज़ीज़ा ने मल इएं चई जॾहिं आवाज़ हज़रत अब्दुल मुतल्लिब जे निंड में पहुतो या कननि ते पहुतो लुड़कड़ा उघंदो आहे ख़ुशीअ में ईंदो आहे अचे पंहिंजे नुंहुं खे चवंदो आहे ओ मुंहिंजी बचिड़ी ॾे त ख़बर छा थी महसूस करी जवाब ॾे थी बाबा अॼु अजीब कैफ़ियत काफ़ी ॾींहंनि खां पर अॼु अजीब कैफ़ियत ज़मीन ते कदम थी रखां त नढड़ियूं पथरियूं बि चवनि थियूं त अस्सलामु अलैक या रसूल अल्लाह ऐ अल्लाह जे रसूल जी जीजल अम्मा तो ते सलाम पत्थरनि खे निहारे चवां थी तव्हांखे छा थी वियो आहे तव्हांजी ताक़त काॾे वई अॼु मेण थी वयूं हो पथरियूं चवनि थियूं असां छा मेण थियूं हो जॾहिं लजपाल ईंदो वॾा जबल मेण थी किरी भुरी पवंदा वॾा जबल मौज़ू ते मोटा ॻाल्हि घणी तवील थी वेंदी अज़ीज़ा ने मन हिकिड़ो ॾींहुं आयो जो मुंहिंजो लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ज़मीन ते जलवे अफ़रोज़ थिया अम्मा जीजा जे दिल में इश्तियाक आहे त मां पंहिंजे घोट सुहिणे अब्दुल्लाह जे वञी मज़ार ते थी अचां लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचड़ो नंढड़ो आहे मुंहिंजो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी तौर ते
उम्र मुझे करीम आका जी नंढड़ी आ 6 सालन जे उम्र के मुझो करीम आका पुजंदो वा अम्मा आमिना उम्मे ऐमन सुणी के गड करे काडे विंदिया चो मदीने विंदिया काडे विंदिया जवाब दे गाला गाला मदीने ला मुझे मुस्तफा जी अम्मा सिके पया न जवाब दे सबब कहिड़ो भी हुयो पंहिंजे मुड़स सुणे अब्दुल्ला जी सिक में सिकी रही आ लेकिन सिकी मदीने जे गलन जे ला रही आ अज तू असां बि सिकी रहिया हूं कंहिंजे करे चो महबूब मदीने वारे मीर जे करे रातिन जूं रातियूं जागी दुआ था घोरो मौला मदीनो ॾेखार पोए भली मार लहने ओ जागा अखने जा लहने ओ जागा अखने जा या दुआ घुरंदा हो या न जवाब ॾियो हथ मथे खणी चयो त ॾिसां सभिनी को न खयो मना घणनि खे नाहे वञणो अल्लाह जो क़ुरान ॿुध हथ मथे खणण में ऐब न समझ पुट जे तोहर ते भी हीअं ढिबी ढिबीअ ते कंदो हई कह रहे सजे अचण ते राज़ी करण लाइ हीअं हीअं कंदो हई महिरीअ उठ वांगुर याद रखी छॾजा मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क में मुझे महबूब मुस्तफा जे सहाबा जे मोहब्बत में आले रसूल जे इश्क में औलिया अल्लाह जे मोहब्बत में जेकॾहिं हथड़ो मथे खण दे रब जो क़ुरान थो चवे अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कहिड़ो ॻाल्हायो मुस्लमानो भले न ॻाल्हायो परवाह नाहे तव्हां खे समझी वियो हां क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला फरमाए थो ज़बानुनि जे मथां तालो लॻायो वेंदो ज़बानुनि खे बंदि कयो वेंदो बेनियाज़ रब फरमायो ज़बान तव्हांजी बंदि हूंदी हथनि खे इजाज़त हूंदी पेरनि खे इजाज़त हूंदी अखियुनि खे इजाज़त हूंदी जिस्म खे इजाज़त हूंदी ज़ुबान बंदि हूंदी तव्हांजो जिस्म गवाही ॾींदो अॼु जे हथ मथे खणी चवी थो त मां मदीने वञण लाइ दुआऊं घुरंदो हां क़यामत में तुंहिंजी ज़ुबान बंदि हूंदी मगर हथड़ो गवाही ॾींदो मौला शाहिदी थो ॾियां हिन मदीने वञण लाइ हथड़ो खयो खणी न खणी तुझी मर्जी अज़ीज़ाने मन अम्मा सुणी मदीने तैयब पहुंचंदी आ मुझे मुस्तफा करीम जी उम्र केतरी जवाब दे जवाब दियो ओ सेवण जे दरबार में रहण वारो 6 साल मुझे करीम मुस्तफा जी उम्र ज़ाहिरी तौर ते हकीकत में तो मुझे मुस्तफा जी उम्र केतरी आ चो जिब्राइल के भी खबर चो जिब्राइल के भी खबर कौन तो वञा तफसील में त जिब्राइल का जॾहिं मुझे महबूब पुछो छा ॾिठो ते जे हिकिड़ो तारो एतिरा हज़ार साल गुम थींदे एतिरा हज़ार साल उभरदे मुझे मुस्तफा करीम फरमायो अना ज़ालिकल कौकब ओ जिब्राइल तारो त मां मुस्तफा जे नूर आए है अज़ीज़ाने मन मां बोइते मोटा पंहिंजे मौज़ूअ ते अज़ीज़ाने मन टाइम थोरो हूंदो आ दोस्तनि खे शिकायत रहिजी वेंदी आ त मौज़ू अध में रहिजी वियो अध में रहण नथो ॾियां मौज़ूअ सां अॻिते हलां मुंहिंजे हबीब जी उमिरि 6 साल घणा साल अम्मा आमिना आई आ यसरब आई आ छाजे लाइ आई आ बचड़े खे वठी आई आ पंहिंजे सोणे घोट जे मज़ार ते ॻाल्हाए छा लाइ आई आ जवाब ॾे पंहिंजे सुणे घोट जे मज़ार ते आई आ हज़रत अब्दुल्लाह सुणे जे मज़ार ते आई आ कुझु ॾींहं ते टिकी आ अञा टिकण जो इरादो आ
अञा टिकण जो इरादो आ छो त अबाणो वतन कंहिंखां बि कोन विसरंदो आ। अबाणे वतन सां सभु कंहिंखे प्यार हूंदो आहे। अज़ीज़ाने मल इन बि तफ़सील में नथो वञा, हज़फ करे थो वञा। अबाणो वतन रहण थी चाहे मगर जल्द में छो थी निकिरे मुंहिंजो करीम आका। इन करे थोड़ी थोड़ी ॻाल्हि लाहींदो तोखे वाट सां वठी हलां ता त अध में बि न रहिजे, तवील बि न थी वञे। मुंहिंजो करीम आका कंहिं सुहिणे साफ़ पाणीअ में अमड़ जे इजाज़त सां मुंहिंजो आका विहिजी रहियो आ। दुनिया त अचे वञे पई पर हिकिड़ो यहूदी वॾो राहिब जीअं जो गुज़रियो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे विझंदो ॾिसी करे छो त मुंहिंजा दोस्त नज़र वारो ॾिसंदो आ त छा थी रहियो आ। ईअं आहे या न? चोर भाॻियो न जिथो पेरी लंघंदो त सखणो पेर ॾिसी ओॾो ख़याल कंदो। माल वारो लंघंदो माल ॾे ख़याल कंदो, वापारी लॻंदो वापार ॾे ख़्याल कंदो, ट्रांसपोर्टर लॻंदो जेका गाॾी ॾिसंदो उन ॾे ख़्याल कंदो त मॉडल कहिड़ो आहे। पर जेको इल्म वारो हूंदो आहे उहो नज़र सां निहारींदो आहे। यहूदी राहिब हीअं जो निहारियो चई ही त को लाल ॿियो आहे। मुंहिंजो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम साफ़ शफ़ाफ पाणीअ जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ उनखे तला चऊं या कुझु बि चऊं, मुंहिंजो आका पाक अलैहिस्सलातु वस्सलाम विहिजी रहियो आहे। यहूदी हीअं चकर ॾेई करे मुंहिंजे आका जे मथां अचे बीठो। मथां छो बीठो? छो त उन ॾिठो त विहिजी त पाणीअ में रहियो आहे पर अर्श खां नूर जूं लाटूं ॻंढियूं पयूं आहिनि। वेठो त पाणीअ में आ पर कनेक्शन अर्श सां मिलियो पियो आहे। ज़रूर का ताक़त वारी शइ आहे। हीअं पासो ॾेई चवे थो चहिरो ॾिसां, चहिरो महबूबन जो हेठि मुंहिंजे मुस्तफ़ा जे ॿिन्ही कुलनि जे विच ते नुबूवत वारी मुहर ते नज़र पइजी वई। दाह करे चयईं त आख़िरी नबी अची वियो। दाह करे चई आख़िरी नबी अची वियो आहे। ईअं चई वठी डोड़ण लॻो पंहिंजे यहूदनि खे ॿुधाइण लाइ।